हिते इंटीरियर में असांजे सिस्टम में अञा इहो कोन थियो आहे, अञा एतिरा असां मॉडर्न कोन थिया आहियूं जे भेणूं घटि हलाईंदियूं। जॾहिं ज़रूरत पई सिंध गवर्नमेंट खे ज़रूरु चवंदासीं। हा, तेल महांगो थी वियो आहे त बिजली वारा IV मोटरसाइकिल घुराईंदासीं इंशाअल्लाह ताला। मूं चाइना जी कंपनी खे चयो आहे, तव्हां ॾिठो हूंदो 2-3 ॾींहं अॻु में मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी आहे। ठटे में हुनजी फैक्ट्री लॻाईंदासीं चाइनीज़ खां ऐं तव्हां साफ़ हिनखे मुफ़्त में ॾींदासीं। वेहनि आहे माण्हुनि जी ख़िदमत करणु। ही केॾी जेके आहिनि उहे उन्हनि जुर्म कयो आहे, उहे पंहिंजी सज़ा भोॻीनि पिया, पर इंसान आहिनि, हिन पाकिस्तान जा शहरी आहिनि। उन सां सुठो वर्ताव कजे ऐं मूं इहा कोशिशि कई आहे त उनखे इस्लाह करे जुर्म खां पासो करे उनखे घर मोकिलिजे। जीअं त असां जेलनि में मानीअ जी हाणे मां हिकिड़ी नओं मनसूबो आणियां पियो त जीअं टैम्परेचर घटि कजे सभिनी जेलनि में। उहो सुभाणे या परीं खां सखर खां कमु स्टार्ट थींदो। तव्हां ॾिसंदव त जेके बि जेल आहिनि जे 40 टैम्परेचर आहे त 15 घटि थींदो। अहिड़ी असां कोशिशि कयूं पिया। गाए बगाए हींअर मूं जेल तक़रीबन सभिनी जेलनि खे मोबाइलूं, एम्बुलेंसूं, बाइक वठी ॾिनियूं आहिनि जे 40 सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो असां सिंध गवर्नमेंट मुंहिंजी लीडरशिप ऐं सिंध जे चीफ मिनिस्टर जी मदद सां हिनखे पायो तकमील ताईं पहुचायो आहे। तव्हांजो डिस्ट्रिक्ट जेल जेको ठटो हो उनखे मॉडल जेल ठाहियो आहे। लांडी जेल जी एक्सटेंशन खे हफ़्ते खनि में इफ़्तिताह कंदासीं। ॿिया बि फलाही कमु कयूं पिया, तव्हां मदद कंदव। असां मुंहिंजनि दोस्तनि सिंध में जेके कैदी 28,000 आहिनि उनजी ख़िदमत करे सघूं। अलाह जो हुकुम आहे, क़ुरान में आहे, उनखे सुठी मानी खारायूं, जेको असां थी सघे सो कयूं। देखिए झूठे ऐलान में नहीं करता। मैं पहले आपसे पूछूंगा कहाँ पे है कॉलोनी, आपने मेरे से मांगा नहीं है तो अनमांगे मैं नहीं दूंगा। पहले मैं देखूंगा और आपकी बात सुनूंगा फिर कर दूंगा।